पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जे PS 80 खिप्रो जे MPA हाजी ख़ुदाबख़्श राजड़ा सांगड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PPA जी हुकूमत करप्शन जी इंतहा करे छॾी आहे। सरकारी ऑफिसरनि मिली भगत सां तरक़ाती स्कीमुनि खे सरकारी रिकॉर्ड में मुकमल ॾेखारे स्कीमुनि जी पूरी रक़म हड़प करे हिकु तारीख़ रक़म कई आहे। पंहिंजे राजगाह सांगड़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाजी ख़ुदाबख़्श राजड़ चयो त एसिताईं जो मुंहिंजे आबाई ॻोठ दिलशाख खां ॻोठ पीरबख़्श राजड़ में 3 किलोमीटर मरमत जे रोड लाइ 10 मिलियन रुपयनि जी लाॻत सां रोड मुकमल ॾेखारियो वियो आहे, जिते हिकु पथर बि न लाथो वियो आहे। हिन चयो त MPA जे ॻोठ जे स्कीम सां इन क़िस्म जो हशर कयो पियो वञे त आम माण्हुनि जे स्कीमुनि सां कहिड़ो हशर कयो वियो हूंदो। इन बाबति आला अदलिया सां रुजू कयो वेंदो। हिन चयो त इरीगेशन में पिणु वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। हिन चयो त उन बाबति वॾे पैमाने ते तहक़ीक़ात थियणु घुरिजे। ॿिए पासे DC सांगड़ ज़ोएब मुश्ताक MPA जी प्रेस कॉन्फ्रेंस बाबति मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त क्लरिकल ग़लतीअ जे करे इन स्कीम खे मुकमल ॾेखारियो वियो आहे, लेकिन फंड्स जी कमीअ सबबि दिलशाख खां पीरबख़्श राजड़ ताईं रोड मुकमल नाहे थी सघियो। सोशल डेवलपमेंट फंड्स जी बाक़ी रक़म स्कीमुनि ते ख़र्च कई वेंदी।